अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तियार चन्नू। छपाईंदड़ चांडो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त एक ही कहाणी अधूरो माण्हू। बहार जो ख़ूबसूरत सुबुह। आसमान ककरनि जी कारी शाल ओढ़ियूं पियो हो। हल्की हल्की बरसात वसी रही हुई। वणनि टणनि मां जवानी झरका ॾेई रही हुई। रखी रखी हवा जो तेज़ झूटो अंदर में लही पियो। मींहुं सबबि यूनिवर्सिटीअ जा रोड रस्ता धोपिजी उजरा थी पिया हुआ। शागिर्दनि जा टोला मींहं खां बेनियाज़ पंहिंजी ख़ूबसूरत ड्रेसनि खे पुसाए ख़ुशि थी रहिया हुआ। पोड़ा प्रोफेसर आसमान ॾे निहारे पंहिंजे वक़्त ऐं जवानीअ खे यादि करे रहिया हुआ। अहिड़े दिलि फ़रेब मौसम में वॾा वॾा टहक ॾींदड़ हीर खे उदास ऐं परेशान ॾिसी उॾां हलियो वियुसि। साओ वॻो, ॻिचीअ में रओ, हिक कुल्हे में पर्स ऐं ॿाह में किताबनि जी भरी। विखिरियल कारनि वारनि ते मींहं जूं फुड़ियूं। उहा बेद मुश्क जे वणनि में निहारे रही हुई। ॾाढी अपसेट लॻी रही हुई। संदसि चहिरे जा रंग बेतरतीब छोलनि जा ठही ऐं ड्रही रहिया हुआ। हिन जे खामनि जड़नि नेणनि मां कंहिंजे यादि जे धुधड़ उॾामी रही हुई। हीर यूनिवर्सिटी जी तारीख़ में कॉमर्स डिपार्टमेंट में दाख़िला वठंदड़ पहिरीं छोकिरी हुई। छोकिरीअ जी दाख़िला सां क्लास जो माहौल ख़ुशगवार थी वियो। वो शागिर्दनि सां मिली जुली वई। खिल मश्करियूं कंदे हुई त खिलण जहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते बि वॾा वॾा टहक ॾेई खिलण हिन जी सुञाणप थी वई हुई। ख़ामोश विहण त हिन सिखियो ई न हो। ख़ामोशी हिन जे वजूद जो मौत हुई, हिन जे अहसासनि जो मौत हुई। पीरियड वारो वक़्तु बि हिन लाइ कंहिं अज़ाब खां घटि न हूंदो हो। क्लास में हूंदे बि पंहिंजे सोचनि में गुम हूंदी हुई। हिन जे चहिरे ते हर वक़्तु भोग ऐं टहक ज़ाहिरी ॾेखा हूंदा हुआ। शागिर्द हैरत खाईंदा हुआ, हिन वटि केतिरी न ख़ुशी आहे, तकलीफ़ूं ॾुख हिन जे वेझो खां ई न गुज़रिया आहिनि। मुंहिंजे लाइ उहा गुझारत हुई। मुझातो पिए जेके सोचनि जी दुनिया में रहंदा आहिनि उन्हनि जो अंदरि खूरे जियां पचंदो रहंदो आहे। वॾा वॾा टहक ॾेई पीड़ा खां आजो थियण जो पाण सां धोखो कंदा आहिनि। ज़िंदगीअ जो रोग त मौत ते ख़तमु थींदो आहे। दोस्तनि खे चवंदो हुयुसि, हीअ सॼी सारी ज़ख़्मी आहे, बसि ॿिले वांगुरु लड़ण हिन जी आदत आहे। उन ॾींहुं क्लास ख़तमु थियण खां पोइ चयो आई, वसीम तव्हां कहाणियूं लिखंदा आहियो? कॾहिं कॾहिं मोट में चयो हुयो, मूंखे बि पढ़ायो। छो न, मूं वरंदी ॾिनी हुई। पोइ सुभाणे प्रामिस चई हली वई। पर मुंहिंजी सिकड़ी दिलि खे केतिरनि वहमनि ऐं विसविसनि में वकोड़े वई हुई। मूं फ़ैसिलो करे वरितो, मां अदीब आहियां, क़ौम जो सफ़ीर आहियां, मुंहिंजो रस्तो रोशनीअ वारो आहे। मूंखे ईअं सोचणु न घुरिजे। पोइ मूं कॾहिं बि न सोचियो। उन ॾींहुं सचल चेर अॻियां छबर ते चांहि जा गरम गरम ढुक भरींदे चयो आई, अवां अदबी दुनिया जा माण्हू एॾा बेरहम छो थींदा आहियो? नंढड़नि अॿोच बेवस किरदारनि खे पने जे पेट ते बि आज़ादु न छॾींदा आहियो। उन्हनि खे प्यार ताईं पुॼणु नाहियो ॾींदा। उन्हनि खे ख़्वाहिशूं पूरियूं करणु नाहियो ॾींदा। उन्हनि खे ज़लील ऐं ख़्वार कंदा आहियो। उन्हनि जा फट उखेलींदा आहियो। उन्हनि खे गुरबत, दर्द ऐं तनाईअ जो अहसासु ॾियारींदा आहियो। ईअं छो कंदा आहियो? मूं आसमान ॾे निहारियो। सिज ऐं ककरनि जी रांदि अञा जारी हुई। वणनि जा पन हवा ते नची रहिया हुआ। हीर ज़िंदगी एतिरी ख़ूबसूरत न आहे जीअं असीं ॾिसूं था। हिन जो हर अंग मेकअप थियल आहे, दुखो आहे। हा, केतिरो जहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके वॾा वॾा टहक ॾेई पाण खे धोखो ॾींदा आहिनि। पोइ उन जे पीड़ा में रातियूं तड़पी गुज़ारींदा आहिनि। के वरी मूं जहिड़ा लफ़्ज़नि जो ॼार उणे अध मां पाण खे कढी वेंदा आहिनि।
ईअं महसूसु कराईंदा आहिनि असां आज़ादु थी वियासीं। दर्द ग़म ऐं पीड़ा केरु कंहिंखां वठंदो आहे माण्हू सम्झंदा आहिनि, उन्हनि खे कोई ग़म न आहे, कोई फ़िक्र न आहे। हिते हर को कमंद वांगुरु पीड़िबो रहे थो, तूं बि मां बि। काफ़ी वक़्त लाइ ख़ामोशी पखिड़िजी वई। हीर जे ॻाल्हियुनि मां हमेशह उदासी, नाउमीदी ऐं अकेलाइप लिया पाईंदी हुई। अॼु हिनखे अहिड़ी हालति में ॾिसी को ख़ासि तजुब न थियो। बारिश बंदि थी चुकी हुई, भिगल मिटीअ जी ख़ुशबू चो तरफ़ पखिड़िजी चुकी हुई। हलूं, मूं अव्हां जो इंतज़ारु पिए कयो, हीर मूंसां ॻाल्हाईंदे चयो। भले, पर अव्हां क्लास अटेंड न कयो? मूं सवाल कयो। अचो ॿुधायांव थी। हरू हिते ॿुधाइणु ज़रूरी आहे। असां हबीब बैंक खां थींदा वाइस चांसलर जे ऑफिस ॿाहिरां ठहियल पत्थर जे बेंचुनि ते वेही रहियासीं। ख़ुशगवार मौसम में ज़रूरी न आहे त ख़ुशगवार यादूं सारजनि, ॾुख ऐं तकलीफ़ूं बि यादि कजनि, हिक ॿिए सां ओरजनि, ग़म घटाइजनि, न यादूं विसरंदियूं न जीअण ॾींदियूं। हीर, उते तूं कहाणी बणियल आहीं, जीअं तूं ज़ाहिर में लॻी थी ईअं आहीं कोन। तुंहिंजा बेवक़्ता टहक, हरू भरू ॻाल्हाइणु, ॻाल्हाईंदे विञाइजी वञणु कुझु त आहे। उहो घूर विझी निहारणु लॻी, अखियूं ॻोढ़नि सां भरिजी आयसि। उहो बि अहिड़ो ई ख़ूबसूरत ॾींहुं हो। सिज ककरनि खां शिकस्त खाई लिकी वियो। आसमान गजगोड़ जे आवाज़ सां गजी रहियो हो। कंहिं वक़्तु खिवण चमकी आसमान खे ख़ौफ़नाक बणाए पिए छॾियो। बारिश नंढड़े ॿार जियां मज़ाक़ूं करे रही हुई। मां दर में अखियूं विझी हुनजो इंतज़ारु करे रही हुयसि। ओचितो अहिड़ी खिवण खिड़ी हू मूंखां विञाइजी वियो। कुझु वक़्त लाइ ख़ामोश थी वई। हुनजो आवाज़ु भरिजी आयो। उहो अजीब शख़्स हो। अक्सर अहिड़ी झुड़ाली रातियुनि में असांजे घर ईंदो, तमामु ख़ौफ़ज़दा लॻंदो। अकेलाइप में हिन जो साहु मुंझंदो। हिन जा नेण कंहिं ओसीड़े में बंदी न थींदा हुआ। उहो अक्सर मायूसी ऐं नाउमीदीअ जूं ॻाल्हियूं कंदो। अक्सर करे मज़हर इस्लाम जूं सिटूं वरजाईंदो। जेके बरसाति जे मौसम में विछड़ंदा आहिनि उहे कॾहिं बि न आहिनि मिलंदा। बहितरीनु कहाणीकार हो। हुनजा मौज़ू दर्द, पीड़ा, नाउमीदी ऐं विछोड़ो ई हूंदा हुआ। बिल्कुलु तुंहिंजे कहाणियुनि जियां हिन जे कहाणियुनि जा किरदार बि मायूस ऐं मंज़िल ते रसण खां अॻु फ़ना थी वेंदा हुआ। हुनजो ज़िंदगीअ बाबति बि पंहिंजो फ़लसफ़ो। जॾहिं मां हुनजो मायूस ऐं उदास कहाणियुनि ॾांहुं ध्यानु छिकाईंदी हुयसि, तूं मायूसीअ वारियूं कहाणियूं लिखी पढ़ंदड़नि खे मायूस छो थो करीं? जेकॾहिं उन्हनि खे कुझु ॾियणु चाहीं थो त उन्हनि खे कुझु ख़ुशी ॾे। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते हू वधीक जज़्बाती थी वेंदो हो। तो वांगुरु चवंदो हो, हीर, तूं ज़िंदगीअ ते कॾहिं सोचियो ई न आहे। तोखे पंहिंजो पाण खे सिंगारणु, घुमण फिरण खां वांदिकाई मिले त सोची न। ज़िंदगीअ जी जेकॾहिं का हक़ीक़त आहे त उहा उन्हनि बेपहच ऐं मायूस किरदारनि जे कहाणियुनि में अथई। तो उन्हनि खे पढ़, उन्हनि ते सोच। ईअं सॼी राति ॻाल्हियुनि जे वर चढ़ी वेंदी हुई। वरी ॿीहर ख़ामोशी थी वई। हू मूंखे ॾाढो वणंदो हो। मां हुन खां सवाइ पाण खे नामुकमिल सम्झंदी हुयसि। असांजूं सोचूं काफ़ी मिलंदड़ जुलंदड़ हुयूं, जेके असांजी वेझड़ाइप जो सबबु बणियूं हुयूं। ख़बर अथई, हुन मुंहिंजो ध्यानु पाण ॾांहुं छिकाईंदे चयो, असांजी वेझड़ाइप ॾिसी अम्मा ऐं मासीअ शादीअ जूं ॻाल्हियूं चोरियूं त हिन शादीअ खां बिल्कुलु इनकार करे छॾियो। सभिनी खे हैरत विकोड़े वई हुई। उहो हिकु न सम्झ में ईंदड़ किरदारु हो पंहिंजी कहाणियुनि जा। काफ़ी वक़्तु लंघी वियो, हू न आयो। ओचितो हिकु मींहों राति जो हू असांजे घर आयो। हुनजा कपिड़ा पुसियल, वॾी ऐं अण संवारियल ॾाढ़ी ऐं वार विखियल हुआ। हिन भेरे हू ॾाढो ख़ौफ़ज़दा, ॾिनल ऐं मायूस लॻी रहियो। असां ॿई ख़ामोश हुआसीं। सारो घर ख़ामोश हो। ख़ामोशी असांखे अंदर जो अंदर में ख़ौफ़ज़दा करे रही हुई। हिन ख़ामोशीअ खे टोड़ियो हो। हिन जे आवाज़ में उहो एतमाद न हो, काफ़ी भुरी चुको हो।
हीर तूं त वारिस शाह ऐं बुल्ले शाह जी हीर आहीं, असांजे अमन ऐं प्यार वारी शाइरी आहीं, तूं सुलझल ऐं प्यारी आहीं। तो जहिड़ियूं छोकिरियूं नसीबनि वारनि लाइ हूंदियूं आहिनि। तूं मूं जहिड़नि बेपहच ऐं मायूस माण्हुनि जे कहाणी जो किरदारु नथी सुहे। मां अधूरो माण्हू आहियां, मुंहिंजी चीच पकिड़े तूं मंज़िल खां अॻु फना थी वेंदी। तूं मुंहिंजो भरम आहीं, मां तोखे खिलंदे ॻाल्हाईंदे घुमंदे फिरंदे ख़ुशि ॾिसणु चाहियां थो। पोइ ख़ामोश थी वियो। उहो अॾोल ऐं न झुकंदड़ माण्हू वक़्तु अॻियां लीलाए रहियो। उहो मुआशिरे में रोज़ जे नाइंसाफ़ियुनि ज़ुल्म ऐं ज़ियादतुनि ख़िलाफ़ विढ़ी विढ़ी मायूस थी चुको हो। हिकु अहिड़ी मींहोगी रात जी राति हिन ख़ुदकुशी करे वक़्तु अॻियां शिकस्त खाई छॾी हुई। हाणे जॾहिं बि अहिड़ी झुड़ाली मौसम थींदी आहे ॼण कंहिंजे विञाइजी वञण जो गुमान थींदो आहे। मन अंदरि कई ख़ौफ़ ऐं विसवसनि जा तूफ़ान उथी पवंदा आहिनि। मां टोड़ फोड़ जो शिकार थी वेंदी आहियां, भुरी पवंदी आहियां। वसीम, मूंखे ख़ौफ़ थींदो आहे किथे तूं बि मूंखां विछड़ी न वञे। मां तोखे विञाइणु नथी चाहियां। हुन जे अखियुनि में ॻोड़ा हुआ ऐं मुंहिंजे अखियुनि में हैरत।